नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़िन अॼु इलेक्शन कमीशन गुज़िरियल ॾींहुं जेका NA 75 डस्का ते चूंड थी उन इलेक्शन कमीशन नतीजा रोके छॾिया आहिनि। नतीजा रोकण में वजह इहा ॿुधायो वियो आहे त पोलिंग अमलो ग़ाइबु रहियो आहे ऐं कुझु बेज़ाब्तियूं साम्हूं आयूं आहिनि जंहिंजे करे शफ़ाफ़ियत तमामु घणा सवाल उथी विया आहिनि। इहो हिकु पासे आहे, पर जेका ॿी अहम हैपनिंग आहे उहा इहा आहे मजमूई तौरु 4 सीटुनि ते कल्ह इलेक्शन थी, जंहिंमें हिकु जंहिं नौशीन इफ़्तिख़ार जेका डस्का वारी सीट आहे उन में राति ताईं जेका अॻिभराई थिए पई उन में त उहो अॻिते ई, पर हींअर उन जा नतीजा रोकिया विया आहिनि। त हिते उनखे हटी करे जेकॾहिं 3 सीटुनि ते ॻणिजे त 2 सीटुनि ते कामयाबी मिली आहे नून लीग खे, 1 सीट ते कामयाबी मिली आहे PTI खे। हाणे जेकॾहिं उन में थोरो तजियो कजे त जेका अहम कामयाबी आहे, जंहिंखे अहम कामयाबी सम्झो वञे पियो, जेका टॉक ऑफ द टाउन आहे, उहा आहे डिस्ट्रिक्ट नौशहरा ज़िलो KPK जो जेको होम ग्राउंड आहे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ खटक जो, ऐं जेको हिन वक़्तु दिफ़ाई वज़ीर आहे, वज़ीर दिफ़ा बि आहे। उन जी सीट जेका अॻे खटियल हुई उन सीट ते परवेज़ खटक जी खटियल सीट ते हिन वक़्तु KPK मां PTI कामयाबु थी वियो आहे। तजिए निगारनि जो ख़्यालु आहे त इहो तमामु वॾो शॉकिंग आहे घटि में घटि हुकूमती सर्किल खे, छाजे करे हींअर सेनेट इलेक्शन जी तयारी पई थिए ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जो तमामु वॾियूं वॾियूं दावाऊं नज़र पियो अचनि, ऐं ॿिए पासे उनजो अॻूणो वॾो वज़ीर हाणोको वज़ीर दिफ़ा जेको नौशहरा जो तमामु घणो असर रसूख़ रखंदड़ फैमिली आहे, उहा सीट कीअं हारिजी वियो। नतीजो साम्हूं आयो, जीअं सीट हारिजी विया, अॼु परवेज़ खटक जे भाउ खां KPK में वज़ारत जो कलमदान वापसि वरितो वियो आहे। इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जिन जॉइन कयो आहे उन में शामिल आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, मुश्ताक मीरानी साहब, अमर सिंधु साहिबा, इज़ाज़ सुमरो साहब ऐं शबीर शेर साहब। सभ खां पहिरियां हलूं था डॉक्टर अयूब शेख ते। डॉक्टर अयूब साहब, इहा वॾी हैपनिंग थी वई, नौशहरा मां आख़िर कीअं हारिजी वई PTI? इहो माना अनएक्सपेक्टेड लॻे पियो। हिकिड़ो तव्हां हुकूमत में वेठा आहियो ऐं उहो अॻूणो वॾो वज़ीर, हींअर दिफ़ा जो वज़ीर, उनजो भाउ ख़ुदि सूबाई वज़ीर आहे, ऐं उहा सीट PTI हारिजी थी वञे, कहिड़ो पैगाम आहे? ॻाल्हि इहा त कल्ह को ॾींहुं बदकिस्मत ॾींहुं हो तहरीक इंसाफ़ जे लाइ ऐं बाक़ी सरकार जे लाइ, ऐं उहा बदनसीबी बदकिस्मती जेका आहे उहा जीअं जीअं रिज़ल्ट ईंदा विया तीअं तीअं हुननि जी बदकिस्मती में इज़ाफ़ो थींदो वियो। मूंखे 1970 ऐं 1977 यादि अची वई, जॾहिं तव्हां पुलिस खे पंहिंजो करे छॾियो, इलेक्शन कमीशन पंहिंजो करे छॾियो, तव्हांजी कोई न ॿुधे, ॾींहं ॾियारे ॾींहं ॾिठे जो ॿारनि ते गोली हणो, ॾींहं ॾिठे जो दादागिरियूं कयो, ॾींहं ॾिठे जो पोलिंग स्टेशन ते माना कल्ह सियालकोट में ऐलान करायो अथऊं त फलाणे ऐं फलाणे हंध ते जहिड़ा थिया आहिनि, माण्हू क़तल थिया आहिनि, कोई बि न वञे। ऐं माण्हुनि खे वरी पोइ ही वेठो आहे नवाज़ लीग वारो जेको राना सनाउल्ला, उन वरी पोइ जेतिरी उन्हनि जी मीडिया मदद कई ऐं बाक़ी पंहिंजी पाण मदद कयूं। असल में हे ॿिन्ही धुरनि जो ही PDM वर्सिस इमरान ख़ान न सम्झणु खपे, ही PMLN जो सेंट्रल पंजाब ऐं इमरान ख़ान सम्झणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि मां इन तजिज़िए खां पंहिंजे पैनलिस्ट सां गॾु हीअ करणु थो चाहियां, उहा हीअ त जिदोजहद जो ही नओं तरीक़ो आहे, जंहिं नए तरीक़े में तव्हां पार्लियामेंट जे अंदरि मुख़्तलिफ़ खे आस्ते आस्ते थिन कंदा था अचो, परे कंदा था अचो या ख़राब कंदा था अचो। मिसाल अदालतूं हींअर ख़राबी जे पासे हली वियूं आहिनि। मिसाल सरहद में जेको परवेज़ खटक फ्रंटियर या ख़ैबर पख्तूनख्वा वारी असेंबली आहे, उहा हींअर इमरान ख़ान जो जेको स्ट्रांग होल्ड हो, जीअं सिंध स्ट्रांग होल्ड PP जो सॾिबो आहे, उहो स्ट्रांग होल्ड उन में वज़ीर दिफ़ा, उनजो भाउ लियाकत खटक, उहे सभु हिकिड़ी जीअं चौपड़ विछाए जुआ खेॾिबी आहे, ईअं हिननि जुआ खेॾी कल्ह सत्यानाश कई आहे तहरीक इंसाफ़ जी। ऐं हिकिड़ी सीट विञायूं, ॿी सीट विञायूं, कुर्रम में अधु राति जो क़बाइली वठी आया आहिनि, उन्हनि क़ुर विच ते रखिया आहिनि, उन्हनि हिक ॿिए सां फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिले खां पोइ इंसाफ़ जेका आहे इहा सीट कुर्रम जी NA 45 सघी आहे, न त अवल उहा सीट 2 कलाक अवल JUI खटी पए। हिते त जेका उरहिसोराई, जेको लफ़्ज़ उरहिसोराई आहे न, जेका बि बदमाशी आहे, जेका बि ज़्यादती आहे,
अवां ॾिसो था मोटरसाइकिलूं 10 ॾेई छॾियूं आहिनि जंहिं ते नंबर प्लेट कोन्हनि। सॼे शहर में उहे हथियार खणी ऐं फायरिंग था कनि, उन्हनि खे कोई चवण वारी पुलिस कान्हे। जी अयूब इलेक्शन साहब। जे जेको टीवीअ ते ऐलामिया जारी कयो आहे उहो ॿुधण वटि आहे। इलेक्शन कमीशन जेको प्रेस सां ॻाल्हायो आहे, चीफ इलेक्शन कमिश्नर, उहो ॿुधण वटि आहे। उन में उन्हनि चयो आहे त असांखे जीअं ई ख़बर पई त हिन टक ते हीअ ॻाल्हि आहे, हिन टक ते हीअ ॻाल्हि आहे, हिन टक ते हीअ ॻाल्हि आहे, असां नोटिस वठंदा वियासीं। असां सां छा थियो उहा ख़बर तव्हां मां कंहिंखे बि कान्हे। असां सां ही थियो त न पुलिस जो SHO मुंहिंजी फ़ोन खणण लाइ तयारु हो, न DPO फ़ोन खणण लाइ तयारु हो, न DC फ़ोन खणण लाइ तयारु हो। कोई बि माण्हू असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हो। असां मथे IG खे फ़ोन कईसीं त ही सॼो मुल्क छा ख़तम थी वियो, को ज़िलज़िलो आयो आहे, को तूफ़ान आयो आहे, थियो छा आहे? IG ॿुधायो त मसइलो सही कोन्हे। पोइ असांखे अधु राति जो ॻणप महिल ख़बर पई त असांजो त स्टाफ ई गुम आहे। पोइ ॻोल्हियूं त पहिरियां उन्हनि जा 35 ॼणा गुम आहे, 15 ॼणा अची विया, पर आख़िर राति जीअं असां अख़बारुनि में लिखंदा आहियूं त हीअ ख़बर वञण महिल ताईं, प्रेस में वञण महिल ताईं 20 ॼणा जेके आहे गुम आहे, उहे 20 ॼणा गुम आहे। ऐं उहे 20 ॼणा इलेक्शन कमिश्नर जी पंहिंजी प्रेस बयान मूजिबि उहे 20 ॼणा सुबुह जो 6 बजे वापसि आया। उन्हनि जे हथ में वोटनि जा बैग हुआ ऐं असांखे चऊं त साईं असां इहे वोटनि जा बैग साण आंदा आहिनि, इहे ॻणियो। तंहिं ते मूं चयो त इहे वोट जेके आहिनि मशकूक थी चुका आहिनि, इहे मां जांच खां वल नथो ॻणे सघां। हाणे ताज़ी ख़बर इहा आहे त नवाज़ लीग फ़ैसिलो कयो आहे ऐं नवाज़ लीग मुतालबो कयो आहे त हिन NA 75 डॉक्टर सियालकोट साहब डस्का। बिल्कुलु जी तव्हांजी बिल्कुलु इन्फॉर्मेशन बेस्ड ॻाल्हि अची वई, पर मूंखे उहो जेको मां सुवाल तव्हां खां कयो पिए, हीअ हिकिड़ी शयूं साम्हूं जेके मंज़र ते थी रहियूं आहिनि, साम्हूं सेनेटरी इलेक्शन आहे, तव्हां हिननि खे साम्हूं रखे करे सेनेटरी इलेक्शन जे हवाले सां तव्हांजी प्रिडिक्शन कहिड़ी आहे? हीउ बदिलजंदड़ सिनारियो पाकिस्तान जी सियासी तारीख़ जेके ॾिसूं, तमामु घटि मौक़नि ते ईअं थियो आहे त सिटिंग गवर्नमेंट जो को मेंबर सीट हारिजी वञे ऐं डस्का वारी इलेक्शन एतिरी तकरारी थी चुकी आहे, पैगाम कहिड़ो आहे? सर पैगाम इहा त मूं तव्हांखे ॿुधायो त जीअं PDM नई पंहिंजी हिकमत अमली तहत हाणे उन स्ट्रीट पॉलिटिक्स खे नए नमूने फोरम्स में हिन खे थिन करण आई आहे, तीअं जेके हिन खे साण मददगार कुवतूं उहे बि पंहिंजी छटरी परे करे वेठियूं आहिनि। मूं गुज़िरियल दफ़े बि चयो हो त हिन खां उहे परे थी विया आहिनि, जंहिंजे करे ही आस्ते आस्ते तमामु ख़राब हाल में नज़र अचणु शुरू थींदो। जी ही सभु उन जा आहिनि नुमाइशूं आहिनि। उन सॼी ॻाल्हि जो ख़ुदि PDM खे बि त साबित करणो आहे त असांजी कुवत पंजाब में केतिरी आहे, उहा उन्हनि कल्ह करे ॾेखारी आहे। जी ऐं PDM सां फ़ाइदो कंदड़ धुरनि खे बि साबित करणो आहे त उहे हुकूमत सां केतिरे क़दुरु गॾु आहिनि ऐं केतिरे क़दुरु गॾु न आहिनि। ही जी सभु उन जा चों तरफ़ तमाशा पिया ऐं नुमाइशूं पियूं थियनि, निमा आहिनि, ॾेखा आहे। जी 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 महिरबानी डॉक्टर अयूब साहब। हलो था मुश्ताक मीरानी साहब जे। मुश्ताक साहब तव्हांजी छा राय आहे, तव्हां छा पिया सम्झो? अयूब साहब सुठे नमूने सां असांखे ॿुधायो त कहिड़ो प्रोसीजर हो, कीअं थियो, छा थियो। लेसन्स जेके असां लर्न करे सघूं था उहा हीअ आहे त ऑलमोस्ट हर इलेक्शन फ्री एंड फेयर न आहे। का इस्टेब्लिशमेंट आहे, पोयां को पावर आहे, उहो डिसाइड थो करे त हिन पार्टीअ खे इक़्तिदार में आणिणो आहे, हिन में न आणिणो आहे। पोइ उहो प्रोसीजर थो थिए ऐं उन खां पोइ जेका इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त टेक्निकली ऑन पेपर कॉन्स्टिट्यूशनली जी एडमिनिस्ट्रेशन इलेक्शन जे ड्यूरिंग इलेक्शन कमीशन जे अंडर हूंदी आहे। पर हिते इहो थो ॾिठो वञे त इलेक्शन कमीशन खे रुॻो इहो थो बयानु ॾिनो पए त हीउ न खटियो या न खटियो। बाक़ी जेका मशीनरी आहे उहा आहे इलेक्शन कमीशन जे आउट ऑफ द पावर, आउट ऑफ द फोर्स, आउट ऑफ दिस। इहा असां सॼी सिंध में अखियुनि सां था ॾिसूं। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधायां त 1992 खां वठी मां इलेक्शन जो जेको आहे सो मॉनिटर रहियो आहे। ऐं हिकिड़े दफ़े त बेनज़ीर भुट्टो साहब आहे, ही जेके नवाज़ शरीफ़ हुया, उन वक़्तु बि जतोई हिन जी कॉन्स्टिट्यूंसी में मां वियो त मां पंहिंजे अखियुनि सां ॿुधायां। ठीकु आहे। हाणे हिन मां इहो आहे त
छा बि थी पए, दुनिया छा थी करे, माण्हू कहिड़ी था गिला कनि, उहा सॼी दुनिया, पर असांखे माण्हुनि खे खटाइणो आहे। जीअं लास्ट इलेक्शन थियो, इहो वोट चोरी थी वियो, त ही दीदा दिलेरीअ सां तव्हां माण्हुनि खे अगवा कयो, प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे वरी वापसि आणियो, ऐं हुन खाकान अब्बासीअ क्लियरली लिखियो आहे, चयो आहे एवरेजली वोटिंग जेका आहे उहो 30% आहे, माना 30% आहे, जेके बाक़ी 20 जी जेका रिज़ल्ट आई उहा 88% आहे। त ज़ाहिर आहे जेको प्रीवियस जेको PTI जो मेंबर जेको कैंडिडेट हाराए पियो, उनखे मैथमेटिकली उनखे कंपेंसेशन करे उनखे 88 कयो, जेको पॉसिबल बि कोन्हे। त असां चई सघूं था त भई जॾहिं तव्हांजी फ्री फेयर इलेक्शन आहे, कॉन्स्टिट्यूशन नथो अमल करे, इलेक्शन कमिशनर खे जंहिंजे लाइ चयो वञे थो उहा जेका आहे सा उहा बि बेवस थी वञे, त पोइ हिन मुल्क में त इहो आहे त रूल ऑफ कहिड़ो आहे, जंगीर जो कानून आहे। हाणे इहो डिपेंड करे थो PDM जे क़यादत खे त उहो कहिड़े नमूने सां जेको सेनेट जी इलेक्शन थिए। मूंखे ख़ौफ़ बि आहे, माना हिकिड़ो हंच बि आहे त सेनेट जी इलेक्शन में बि इहो ई साॻियो ड्रामो जेको आहे सो कंदो। छाकाणि इमरान ख़ान 2-3 दफ़ा इहो चयो आहे त अपोज़िशन वारा रोअंदा, रड़ियूं कंदा, माना त हुननि जे ज़हन में इहो आहे या हुननि प्लान ठाहे छॾियो आहे त जेको बि शइ थींदो असां कंदासीं। पोइ तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे मां हिस्टोरिकल ॿुधायां त जॾहिं इलेक्शन ख़तमु थींदी आहे, वरी जेको ट्रिब्यूनल में इहो पिटीशन दाख़िल थींदी आहे, मां हिकिड़े कैंडिडेट जे बारे में सुञाणा थो, सॼी 5 साल पूरा थिया तॾहिं इलेक्शन ट्रिब्यूनल जेको आहे न उनजो फ़ैसिलो न ॾिनो। तंहिंजे करे हुननि खे इहो आहे त फस्ट असांखे जेको आहे सेनेट जो इलेक्शन हुक क्रूक जेको थिए थो उहो कंदासीं। तंहिंजे करे एज़ अ सिटीज़न ॾाढो ॾुख थो थिए त जंहिं मुल्क में आईन नथो इम्प्लीमेंट थिए, जंहिं नमूने कानून को नथो अचे, जंहिं नमूने सां फ्री फेयर इलेक्शन नथी थिए, त पोइ आम माण्हुनि सां जेको नाइंसाफ़ी थी थिए, ज़्यादती थी थिए, या हीअ जेका महांगाप आहे उहो त तबाही आहे। तंहिंजे करे इहो हा ठीकु आहे, लास्ट में इहो ई आहे त जेकॾहिं इहो रिवर्स न थींदो त शयूं अञा वधीक ख़राबु थींदियूं। यकीननि बाक़ी त हाणे तव्हांजे सभिनी जे साॻियो आहे त असां 5 फ्रंटियर में मां चई सघां थो उते ग्रेजुअली माना कंपेरेटिवली हुते थोरो रूल ऑफ लॉ आहे, ऐं उन खां पोइ उते जेके क़बाइलियत जे करे जेको आहे झगड़ा नथा थियनि, तंहिंजे करे रिलेटिवली उते डेमोक्रेसी आहे। तंहिंजे करे जी मुश्ताक साहब, शबीर शेर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? शबीर शेर साहब, या कीअं हिन हैपनिंग खे ॾिसो पिया? तव्हां हिस्टोरिकल पर्सपेक्टिव खां बि वाक़िफ़ु आहियो, ऐं गुज़िरियल 2-3 महीननि खां जेके शयूं थियनि पियूं, ऐं सेनेट जे मामले ते जेको ही लॻभॻि जंगी माहौल ठही वियो आहे हुकूमत ऐं अपोज़िशन में, उन दौरान परवेज़ खटक जी कॉन्स्टिट्यूंसी में हिकु अहम तरीन सीट PTI जो लूज़ करणु ऐं अॼु उनजे भाउ खे लियाकत खटक खे वज़ारत तां हटाइणु, तव्हां छा था सम्झो? पैगाम कहिड़ो आहे? पैगाम त इहा ॻाल्हि बिल्कुलु जेको काफ़ी अरसे खां वठी ख़ुदि PTI रड़ियूं कढी पई अचे त भई इलेक्शन में धांधली थींदी, इलेक्शन में धांधली थींदी, ख़ासि तौर सां सेनेट जी इलेक्शन में। हुननि जा अनुमान इन तरफ़ हुया त जेके माफ़ूकुल फितरती क़ुवतूं आहिनि उहे अॼुकल्ह हिननि सां रुठल आहिनि, या ख़ासि तौर सां जेको आहे तरीन साहिब जॾहिं खां वठी हिते आयो आहे त तरीन काफ़ी हिननि जे ख़िलाफ़ काफ़ी जॻहनि ते कमु करणु शुरू कयो आहे। छाकाणि त तरीन खे हिननि बाक़ाइदे तनाव छॾे ॾिनो हुयो, ऐं हुनजे मथां जेके स्कैंडल थिया उन्हनि स्कैंडल्स में बि हुनजे ख़िलाफ़ जेको हिननि खे बचाव करणो हुयो, या हिननि खे डिफेंस करणो हुयो, या हुनखे सपोर्ट करणो हो, जंहिंजी हुनखे उमेद हुई उहा हुनखे सपोर्ट कोन कयूं। ऐं हुनजो ज़ाहिर आहे त इक़्तिदार जे क़िलत में तमामु वॾो असरु आहे, ऐं हुनजे ज़रिए ई ऐं हुनजे ज़मानत ते ई जेका असां PTI इक़्तिदार में आई हुई, ऐं उन माण्हूअ खे ई उन्हनि जॾहिं ढकियो ऐं पंहिंजा पलव जेके आहिनि से उहे साफ़ कया, जॾहिं त उन्हनि में सभई मुलविस हुया इक़्तिदार जे दर वारा। PTI जी जेका क़यादत हुई, जेके मेन माण्हू हुया उहे उन स्कैंडल में शामिल हुया, उन्हनि में शेयर होल्डर हुया, अफ़गानिस्तान कणिक स्मगल करणी हुई या खंडु मोकिली, उन्हनि सभिनी शयुनि में जेके इमरान ताईं उहे उन में मुलविस हुया, उन में शामिल हुया। पर उहो सॼो स्कैंडल सॼो ॻिचे में पइजी वियो तरीन खे। त तरीन जो काफ़ी असरु आहे KPK में, ऐं उन हिननि खां इहे इन क़िस्म जा बदिलाव जेके उहे वठणु शुरू कया आहिनि। ऐं इन में इहो बि ज़ाहिर थिए पियो त इक़्तिदार जे क़िलत जे अंदरि
हिननि जा जेके सपोर्ट आहे उहा सपोर्ट लूज़ थी आहे। वरना इहो कॾहिं बि कोन्हे को, किथे बि अहिड़ो मिसाल कोन्हे को त हुकूमत बाए इलेक्शन जेका उहा लूज़ करे, कॾहिं बि अहिड़ो मिसाल कोन्हे को। कमज़ोर खां कमज़ोर तरीन हुकूमत हूंदी आहे उहा बि बाए इलेक्शन लूज़ न कंदी आहे। जनरल इलेक्शन में त खणी सीटूं लूज़ बि थींदियूं आहिनि, गेन बि थींदियूं आहिनि, पर जीअं हाणे सिंध जे अंदरि आहे पीपल्स पार्टी जी गिरफ़्त जेका आहे सा उहा मज़बूत आहे, त उहा कंहिं बि सूरत में जेके बि इलेक्शन थियनि थियूं उन में उहा सीटूं लूज़ कोन पई करे, ऐं सभु जूं सभु पीपल्स पार्टी गेन कंदी पई वञे, सभु सीटूं खणंदी पई वञे, सभु सीटूं हासिल कंदी पई वञे, ऐं मुखालफ़नि खे हिते तमामु वॾी शिकस्त पई अचे। हुनजो इहो बि चई सघिजे थो त पीपल्स पार्टी जा नाता कुझु बहितर थींदा पिया वञनि, कुझु सुधरंदा पिया वञनि, इक़्तिदार जे क्लब वारनि सां या इक़्तिदार जे असली वारसनि सां, क्रिएटर्स सां हुनजा काफ़ी राब्ता जेके आहिनि से उहे बहितर थींदा पिया वञनि। ऐं अॻे वारी सूरत हाल हिन वक़्तु पीपल्स पार्टी सां नाहे रही, ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ जेके पंहिंजा मोहरा छॾे ॾींदा हुआ उहे बि हींअर कंट्रोल कया विया आहिनि, उन्हनि खे बि लॻाम ॾिनो वियो आहे, उहे बि कोन था ॻाल्हाइनि पिया। KPK में बेसिकली जेको आहे इहो उन जी हुकूमत खे, PTI खे इहो बाक़ाइदगी सां पैगाम ॾिनो वियो आहे त तव्हां सिर्फ़ु जेके आहिनि से पंहिंजो पाण खे सम्झो ऐं पाण खे ताक़तवर सम्झो, ऐं अहिड़ी सूरत हाल कान्हे का, ऐं जेको तरीन आहे उहो अॼु बि उते पावरफुल आहे, ऐं हिननि खे जेको सरहद में तक़रीबन जेका कामयाबी कराई हुई उहा तरीन ई कराई हुई। ऐं ॿियो दफ़ो हिननि वटि जेका हुकूमत आई ज़ाहिर आहे उन में हुनजो तमामु वॾो इन्फ्लुएंस हो, वॾो असरु हुयो मथे ताईं त हेठि ताईं। मां इहो थो सम्झां पियो। जी शबीर साहब, इनाम भट्टी साहब, छा तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी बिल्कुलु। इनाम भट्टी साहब, ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो त काफ़ी तफ़सीली ॻाल्हाए चुका आहिनि असांजा पैनलिस्ट, ऐं तव्हां खां मूंखे तजियो इन ते ई खपंदो, लियाकत खटक जो वज़ारत तां हटणु ऐं परवेज़ खटक जे कॉन्स्टिट्यूंसी मां PTI जो सीट में हारजणु हुकूमत में हूंदे, हिकिड़ो इहो। ॿियो रेज़िस्टेंस जेका NA 75 ते डिस्का में नज़र आई आहे नून लीग जे तरफ़ां, उन सां गॾोगॾु पोलिंग एजेंट्स जो, पोलिंग अमले जो गाइबु थियणु ऐं सुबुह जो 6 बजे अचानक निर्वार थियणु, शयूं काॾे पियूं वञनि? नज़र तव्हांखे छा पियो अचे? पैगाम कहिड़ा पिया ॾिना वञनि? साइलेंट मैसेजिस कहिड़ा आहिनि? मूंखे त ईअं थो लॻे त ख़ासि करे जेकॾहिं KPK वारी इलेक्शन खे ॾिसजे त पुठियों माज़ी ॿुधाए थो त KPK वाहिद अहिड़ो प्रोविंस रहियो आहे जंहिं हर भेरे पंहिंजो टर्न जेको आहे सो चेंज कंदे, पंहिंजो माइंड सेट चेंज कंदे नई पार्टी खे स्पेस पे ॾिनो आहे। गुज़िरियल ही ॿियों दफ़ो आहे सिर्फ़ु जो PTI कंटिन्यू कयो आहे, न त अॻे तव्हां जेकॾहिं ॾिसंदा ईंदो त उन में नून लीग, कॾहिं ANP, कॾहिं JUI, कॾहिं पीपल्स पार्टी, पोइ जॾहिं आफ्ताब शेरपा निकिरी वियो त वरी उन्हनि जो, त उहो जेको हींअर तब्दीली जेका उते आई आहे, त मूंखे ईअं थो लॻे त KPK में त ख़ासि करे माण्हुनि जी इहा हिकिड़ी रविश रही आहे त जॾहिं बि गवर्नमेंट सुठो परफॉर्म न कंदी आहे त माण्हुनि जो वोट बाक़ाइदा उन्हनि जे मुखालफ़त में पवणु शुरू थी वेंदो आहे। ॿी शइ ज़हन में रखणु घुरिजे त इहो तमामु रेयर रहियो आहे पाकिस्तान जी हिस्ट्री में त सिटिंग गवर्नमेंट पंहिंजी खटियल सीट बाए इलेक्शन में हाराईंदी। हिते से मां तव्हांखे थोरो इंटरप्ट कंदुसि, तव्हांखे इहो लॻे थो त हीअ परफॉर्मेंस ओरिएंटेड शइ आहे या परफॉर्मेंस जे करे हीअ सीट लूज़ थी आहे? परफॉर्मेंस जे करे हुजे या न हुजे, पर इंडिकेटर जेको हमेशह हिते मुल्क में ॾेखारियो वेंदो आहे उहो KPK जो इन ई तरह सां टर्न ॾेई करे उनखे हिकिड़ो सम्झो त कास्टिंग वोट कमिंग गवर्नमेंट में काउंट करायो वेंदो आहे। माज़ी जूं जेके बि हुकूमतूं तव्हां ॾिसंदव, कोलिजन में ANP, पीपल्स पार्टी हुजे, JUI हुजे या नून लीग सां जेको आहे सो अलायंस में ॿियूं पार्टियूं रहियूं हुजनि, उन्हनि सभिनी खे तव्हां माज़ी में ॾिसंदव उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदा कंट्रीब्यूटिंग शेयर रहियो आहे वफ़ाक़ी हुकूमत ठाहिण में इन तरह सां। त तंहिंजे करे मूंखे ईअं लॻे थो त हीअ जेका KPK आहे हिकिड़ो डिज़ाइन ग्राउंड रहंदो आहे फॉर्मेशन ऑफ कमिंग गवर्नमेंट जो, यानी जेके बि मथियों गवर्नमेंट्स ठहंदियूं आहिनि। त हिन भेरे बि मूंखे ईअं थो लॻे जेकॾहिं KPK में परफॉर्मेंस हुजे या कीअं बि हुजे, पर जेका चेंज आहे उहा चेंज इंडिकेट करे थी टुवर्ड्स द फ्यूचर त PTI खे घटि में घटि हाणे उहो स्पेस न मिली सघंदो जेकॾहिं KPK में ई नथो मिले, बाक़ी ॿियो त मैनेज्ड आहे। हिकिड़ो जेकॾहिं चइजे हा त KPK में PTI मुसलसिल 2 टेन्यूअर्स में एतिरो परफॉर्म कयो आहे जो हाणे उते उनजी शिकस्त नामुमकिन थी सघे थी, त उनखे घटि में घटि हितां खां ई हाणे शुरूआति पंहिंजी नज़र अचणु शुरू थी हूंदी त KPK में जेकॾहिं PTI आउट थी सघे थी त बाक़ी 2 हंधनि ते त मैनेज्ड आहे, जंहिंखे जेकॾहिं चइजे त टोटली इंजीनियर्ड आहे। हाणे उहा इंजीनियर्ड जेका हूंदी आहे बेस करे पई जंहिं ग्राउंड ते
उहो ग्राउंड त वेंदे नज़र अचे थो। वरी अचूं था जेकॾहिं डिस्का वारी सीट ते, त उते जंहिं तरह सां जेका इहा सूरत हाल पैदा थी आहे त उन मां लॻे ईअं थो त के ज़ोरी ज़बरदस्ती नतीजा वठण जी कोशिशि करण जे लाइ जेके हिकमत ॿियूं हलायूं वञनि थियूं उहे नाकाम थियूं आहिनि। उन्हनि जे नाकामी खां पोइ बावजूदि हिनजे जो इलेक्शन कमीशन हिन वक़्तु नतीजा त रोके रखिया आहिनि, पर लॻे ईअं थो त हाणे यानी पंजाब जे ख़ासि करे सेंट्रल पंजाब जे अंदरि इन तरह सां पंहिंजी पसंदि जा नतीजा वठणु ईंदड़ हुकूमत में ॾुखियो थी पवंदो। इलेक्शन कमीशन खे इन ते हाणे नज़र रखणी पवंदी त इन्हनि शयुनि खे कीअं मैनेज कबो, जनरल इलेक्शन जेके 2023 जूं थियनि या जेकॾहिं कॾहिं बि थियनि त उन्हनि में। त इहा शइ मूंखे हींअर महसूसु कराए थी, यानी आउं उनखे इन नज़र सां ॾिसां थो त ईंदड़ इलेक्शन जो को न को सेटलमेंट जो हिकिड़ो ग्राउंड ठहियो आहे या हिकिड़ो डिज़ाइन ठहियो आहे, उन डिज़ाइन जी जेका टोकन अश्योरेंस आहे उहा हींअर इहा ॾिनी वई आहे। यानी जीअं हूंदो आहे न कंहिं शइ जो टोकन ॾिजे ऐं उन खां पोइ चइजे अॻिते बाक़ी पूरी पेमेंट कई वेंदी, त ही टोकन अश्योरेंस आहे इन्हनि सीटुनि जी तब्दीली ऐं उन खां पोइ बाक़ी फ्यूचर जेको हूंदो उहो यकीनन मूंखे तब्दील थींदे नज़र अचे थो। जी इज़हार सुमरो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? इज़हार साहब? जी अदा जी। इज़हार साहब, इनाम साहब जो चवणु आहे त फ्यूचर प्लानिंग या फ्यूचर में जेको तब्दीलियूं थियण वञनि थियूं या मुमकिन तब्दीलियूं जेके थी सघनि थियूं, ये इलेक्शन जेका आहे ख़ासि तौर ते नौशहरा वारी, उहा टोकन अश्योरेंस ॾिनी वई आहे। तव्हां छा था सम्झो? APK में नौशहरा वारो जेको मामिलो आहे न, उहो प्योर इन फाइटिंग जो नतीजो आहे, घर में जहिड़े जो। तंहिंजे करे हिन में न को नवाज़ लीग जो कमाल आहे, न ई कंहिं ॿिए जो कमाल आहे। इहो कमाल आहे हुन अॻूणे CM खटक साहब जो, जंहिं पंहिंजे घर में भाउ ऐं भाणेजे सां झेड़ो कयो ऐं नतीजे में हुन सीट विञाई ऐं हुनजे भाउ वज़ारत विञाई। इन खां मथे इहो मामिलो आहे ई कोन। ऐं शयूं ईअं एतिरी आसानी सां, तक जेके हूंदा आहिनि न, उहे एतिरी आसानी सां तब्दील न थींदा आहिनि। हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, बिरादरियूं कम्यूनिटीज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं लॉयल्टीज़ हूंदियूं आहिनि, एफिलिएशन्स हूंदियूं आहिनि। हा, इहो चई सघिजे थो त इहो सॼो मामिलो तहरीक इंसाफ़ जी उन साॻी बदइंतज़ामी जो नतीजो आहे जंहिं तहत हुननि हीउ तक हारायो आहे। ऐं ओवरऑल मुल्क में जेको हुकूमती कार वहिंवार जो बेड़ो ॿोड़ियो अथनि, उहो उन में हिन तक जी हैंडलिंग में हिकु जहिड़ाई आहे। छाकाणि त हिननि खे बेसिकली शयुनि जा न अंदाज़ा आहिनि, न ख़बर आहे, न वरी ही ख़बर करणु वटि चाहिनि था, कंहिंखां पुछणु चाहिनि था, सिखणु चाहिनि था ऐं पंहिंजे पाण खे अकुल कुल सम्झनि था। इहो सॼो मामिलो आहे KPK वारो। बाक़ी अवां ॾिसो त जेको पंजाब में थियो आहे, इते हिकिड़ो मुंहिंजो ज़मीनी सवाल हूंदो तव्हां खां। पंजाब ते डिस्कस कयूं था, जीअं तव्हां सम्झो था त सिर्फ़ु इन फाइटिंग जो नतीजो आहे। मथे हिकिड़ी सेनेट इलेक्शन आहे ऐं सेनेट इलेक्शन लाइ प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान पूरो ज़ोर लॻाए रहियो आहे, PDM बि ज़ोर लॻाए रही आहे। अॼु यूसुफ रज़ा गिलानी साहिब बि नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हायो, आसिफ़ ज़रदारी नवाज़ शरीफ़ राब्तो थियो, यूसुफ रज़ा गिलानी खे बि आसिफ़ ज़रदारी नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हायो आहे। छा पाण सिंप्लीफाई करे इनखे इन फाइटिंग कराए ॾियूं, उनजो हिकिड़ो लार्जर स्केल ते मैक्रो पर्सपेक्टिव में को असरु कोन्हे? न, उनजा लिंक्स त मैक्रो लेवल ते इहे सॼियूं शयूं वेंदियूं, पर ॻाल्हि इहा आहे त इन समूरे नतीजे जो सबबु हरगिज़ बि ॿियो को बि फैक्टर न आहे। हिननि जो पंहिंजो ज़ाती झेड़ो आहे ऐं उनजे पुठियां इमरान ख़ान जा ग़लति फ़ैसिला आहिनि। पर उन नतीजा कहिड़ा थी सघनि था मुमकिन तौर ते? ऑफकोर्स जेकॾहिं तव्हां बद इंतज़ामी कंदव त हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं तव्हां हुकूमत खां ॿाहिरि हूंदव, ॿियो कहिड़ो नतीजो थी सघे थो? जेकॾहिं माण्हू इनएफिशिएंट आहे या उन में पाण माण्हू पंहिंजे माण्हुनि खे गॾु खणी हलण जी सलाहियत न आहे। ॾिसो न, उहो जेको CM जो हुन फ़ैसिलो कयो, सॼो तकरार उतां थियो आहे। इमरान खे हिकिड़ो डपु हुयो या ख़तरो हो त हीउ जेको अॻूणो CM आहे KPK वारो, इहो पार्टी जे अंदरि तमामु घणो मज़बूत थी चुको आहे। ऐं इमरान जी तबियत में इहा शामिल आहे त जेको माण्हू तमामु घणो मज़बूत थियणु लॻंदो आहे पार्टी में, पोइ उनखे साइड लाइन करे छॾींदा आहिनि। ऐं इहो रुॻो इमरान न कंदो आहे, पाकिस्तान जूं समूरियूं सियासी पार्टियूं कंदियूं आहिनि। जेको माण्हू घणो पॉपुलर थियणु लॻंदो, भली उहो साद रफ़ीक छो न हुजे, PMLN में, उनखे चवंदा त हाणे तूं पासे ते थी पाठ करे वेही। जी जी, हाणे डस्का वारी इलेक्शन ते तव्हां कुझु चवणु चाहियो पिया?
हाँ, पंजाब में जेको ई थियो आहे न, हिकिड़ो हिन में ॿ बुनियादी सिंपल ॻाल्हियूं आहिनि। 2018 में बि सेंट्रल पंजाब में नवाज़ लीग साॻे अंदाज़ में टफ टाइम ॾिनो हिननि खे, ऐं जेके बि एफर्ट्स हुआ, जेके बि शयूं मैनेज करण जी कोशिशि थी रही हुई, उनखे उन्हनि रेज़िस्ट कयो, ऐं उनजे नतीजे में मां ॾिठो त 2018 में तहरीक इंसाफ़ सेंट्रल पंजाब में घुर्बल नतीजा जेके उन्हनि जा एक्सपेक्टेड हुआ उहे हासिल न करे सघी। ऐं हिन भेरे बि ही बेसिकली रिवायती तौरु नवाज़ लीग जी सीट आहे, ऐं ईअं पाण हू मञनि था, हिन जा पंहिंजा माण्हू अची टीवी ते चवनि था त इहा नवाज़ लीग जी सीट आहे। ऐं हिन में हुननि स्ट्रेटजी इहा ठाही त पोलिंग खे स्लो कजे ऐं उनजे लाइ जहिड़ा जटा कराइजनि, डिले कराइजे, ऐं ख़ौफ़ पैदा करे, फायरिंगूं करे, ईअं सॼा मामला करे। ऐं इन में ईअं चवण त रुॻो अकेली तहरीक इंसाफ़ हिन सॼे मामले में शामिल आहे, ईअं बि न आहे। सियासत जेका ख़ासि तौरु इलेक्शन जी सियासत ऐं पोलिंग वारे ॾींहं जी सियासत, इहो हिकिड़ो वॾो आर्ट आहे पाकिस्तान में। हिते सिंपली माण्हू पंहिंजे घरां निकिरी ऐं पाणी जी बोतल हथ में खणी वञी पोलिंग बूथ ते लाइन में नथो बीहे। जी हिते माण्हुनि खे तरतीब सां हिकिड़े इंतज़ाम तहत आंदो थो वञे, उन्हनि खे मोटिवेट कयो थो वञे, लालचायो थो वञे, ऐं अहिड़े नतीजे में घुर्बल वोट वरिता था वञनि। हिकिड़ो ऐं ॿियो, पाकिस्तान में साबित थियो हिन वक़्तु हिन इलेक्शन मां त इम्पैक्ट जेको आहे नतीजा हासिल करण लाइ, इम्पैक्ट जेको विधो थो वञे, असर जेको विधो थो वञे, उहो घण पासा हुआ। मिसाल जे तौरु वोटर ते अलॻि तरीक़े सां, शहर में माहौल क्रिएट करण जे हवाले सां अलॻि तरीक़े सां, ऐं उन खां पोइ वरी अंदरि पोलिंग्स ते छा थो थिए। जी कल्ह मूं हिन जो टीवी ते ॿुधो पिए, तहरीक इंसाफ़ जे उस्मान डार जो ऐं हिन जे PMLN जे प्रेसिडेंट जो, सूबाई सदर जो, राणा सनाउल्ला जो, ॿई मञनि था त असां पोलिंग बूथनि में पिया दाख़िल थियूं या वेठा हुआसीं अंदरि। त हिननि खां पुछिजे त उहो छा चांहि जो होटल हो, छा हो जिते तव्हां अंदरि वेठा हो? हिन मां तव्हां अंदाज़ो करियो त हे कहिड़े क़िस्म जूं इलेक्शनूं आहिनि। हिन में सॼो वॾो बिग क्वेश्चन मार्क, मिलियन डॉलर क्वेश्चन त इलेक्शन कमीशन जी पंहिंजे एफिशिएंसी जे हवाले सां अचे थो। इहो हिकिड़ो अहम नुक़्तो आहे। ऐं ॿियो, सेंट्रल पंजाब में नवाज़ लीग अॼु मरियम वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त जेकॾहिं तव्हांखे ॿीहर चूंडूं कराइणियूं त सॼे तक ते करायो, न त असीं चंद पोलिंग्स ते ॿीहर इलेक्शन क़बूल न कंदासीं। त नवाज़ लीग एडमेंट आहे त सेंट्रल पंजाब कंहिं बि सूरत में हुनखे नाहे छॾिणो। जी सर साहब, तव्हांजी राय जी। अमर सिंधु साहिबा, तव्हांजो छा ख़्यालु आहे, तव्हांजी कहिड़ी राय आहे हिन ऑनगोइंग सिचुएशन ते, ख़ासि तौर ते नौशहरा मां सीट लूज़ करणु, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? ॾिसो, नौशहरा मां जेका सीट लूज़ कई अथनि उनमें पाण पार्टी जे अंदरि केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि, हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु जेका ख़ान साहब जो सॼो ध्यानु जेको आहे उहो पंजाब जी जेके सीटनि ॾे हुयो, ऐं हिननि इनखे ॾाढो ईज़ी पियो वरितो। अदरवाइज़ जेको कुझु डस्का में थियो आहे, जेको कुझु पंजाब जी इलेक्शन जे दौरान थियो आहे, जहिड़े तरीक़े सां प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे अगवा धुंध ऐं इन क़िस्म जी जेके स्टोरियूं आयूं आहिनि, हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजो ख़्यालु इहा आहे त इलेक्शन कमीशन खे इलेक्शन कराइण खां सवाइ ऐलान करणु खपे, जॾहिं त केरु केरु खटे आहे इलेक्शन जो हेॾो सारो डिघो प्रोसेस कराइण जी कंहिं बि क़िस्म जी का बि ज़रूरत कान्हे। पहिरियों मैसेज जेको आवाम ताईं वञे थो उहो इहो ई आहे त सभु कुझु कंट्रोल्ड आहे, कंहिंखे अचिणो आहे, कंहिंखे छा कराइणो आहे, ऐं जेको कराए रहियो आहे उनखे केरु कुझु चई नथो सघे। हक़ीक़त इहा आहे त हीअ अहिड़ी जेका असां अखियुनि में धूड़ विझण खां बहितर इहो आहे त इलेक्शन कमीशन ऐलान करे इलेक्शन जो, उन खां पोइ मथां लिस्ट वठे त कंहिंजो ऐलान करिणो आहे, कंहिंखे खटाइण जो, ऐं उन खां पोइ ऐलान करे छॾे। बाक़ी जेको कुझु थिए पियो उहो हक़ीक़त में इहो आहे त जेके बकवास कनि वेठा पिया त सेनेट जे अंदरि हॉर्स ट्रेडिंग थी थिए। मूं कल्ह बि तव्हांखे इहा ॻाल्हि चई हुई त ही अहिड़े क़िस्म जी जेका प्रोपेगेंडा आहे या अहिड़े क़िस्म जी जेका ख़ासि तौर ते सियासतदाननि जे हवाले सां, ख़रीदो फ़रोख़्त जे हवाले सां ॻाल्हि कई वञे थी, उहो इन मॉरलिटी ते छो नथो ॻाल्हाए त पाकिस्तान जे 70 सालनि जे अंदरि हिकिड़ो को बि जेको इलेक्शन कमीशन जी हिकिड़ी सीट बि तव्हां जेका असां शफ़ाफ़ तरीक़े सां कराए नथा सघो, हिकिड़ी सीट जी इलेक्शन अहिड़ी नथी थिए तव्हांजे उन ते दामन ते छंडा न अचनि इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि जेके उन्हनि जे। हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान में न रुगो जमहूरियत, न रुगो जमहूरी इदारनि,
पर ख़ुदि हिन रियासत जे आइन सां हिकिड़ो वॾो मज़ाक़ कयो पियो वञे। ऐं असां त ॾिसूं वेठा पिया जेको हीउ उहो ज़मानो कोन्हे जेॾी महिल दॿा लिकी वञनि त कंहिंखे ख़बर न पवे। हीउ उहो ज़मानो कोन्हे त जेकॾहिं का इलेक्शन जेका चोरी थी वञे त ख़बर न पवे। चोर सॾु सिधो पकड़िया था वञनि, उनजे बावजूदि जॾहिं ऐलान थो अचे उनजो मतिलबु आहे त जंहिं वटि बंदूक आहे उहो फ़ैसिलो कंदो, जंहिं वटि पावर आहे उहो फ़ैसिलो कंदो। न अवाम जी का जेका असां हिते का औकात आहे, न पार्लियामेंट जी का औकात आहे, न इन्हनि सियासतदाननि जी औकात आहे। हक़ीक़त में हीउ जेको असां प्री प्लैंड हिकिड़ी शइ आहे जिते उन्हनि खां कीअं मिस थी आहे नौशहरा जी। जेकॾहिं उन्हनि खे ज़रो पुर्ज़ो बि जेकॾहिं नौशहरा जे बारे में अंदाज़ो हुजे हा त मां सम्झां थी त नौशहरा जे प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे खणण में उन्हनि खे घणी देरि लॻी आहे, जिते सॼी जी सॼी ब्यूरोक्रेसी उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी जी वेठी आहे। जी ही हिकिड़ी मश्करी ठाही वई आहे। ऐं मां सम्झां थी त ही पाकिस्तान जे लाइ, हिन रियासती इदारनि जे लाइ इहो को सुठो सौण कोन्हे। ही इंतिहाई ख़तरनाक सिचुएशन आहे। जेका इमेज बिल्डिंग जेका हाणे जहिड़े तरीक़े सां थिए पई उहो मां सम्झां थी त कंहिं बि इदारे खे इज़त जे लाइक़ु न छॾींदो पाकिस्तान जे अंदरि। ऐं जहिड़े तरीक़े सां हिन सॼे निज़ाम जूं धॼियूं उॾायूं कयूं आहिनि, हक़ीक़त में हिन रियासत सां, हिन रियासत जे आइन सां, हिन रियासत में चूंड जे निज़ाम सां, इलेक्शन सां, पार्लियामेंट सां हिकिड़ो बेहुदा क़िस्म जो मज़ाक़ आहे। ऐं उन मज़ाक़ यकीनन दुनिया तव्हांखे माफ़ न कंदी इन सभिनी खां। उहा ॿी ॻाल्हि आहे त हिते तव्हां पंहिंजे माण्हुनि खे केतिरो दॿाए सघो था। ही जॾहिं तय करण जो टाइम ईंदो, जॾहिं इहो सभु कुझु जेका असां इन जे बारे में पुछा जो टाइम हूंदो, थी सघे थो त पाकिस्तान जी जेका असां हो अवाम वटि एतिरी ताक़त न हुजे, पर ही जेके कुझु शयूं तब्दील थी रहियूं आहिनि, ही सभु जेके आहिनि से रिकॉर्ड थी रहियो आहे। पाकिस्तान केॾांहुं पियो वञे, ट्रैक कहिड़ो आहे, मां नथी सम्झां त जेका असां इहो घणे वक़्तु ताईं इनखे ईअं छुड़वान छॾियो वेंदो। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इलेक्शन जे हिकु सीट ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेके आहिनि से अगवा करे या ॿिए तरीक़े सां मैनेज करण जे बजाए उहो ड्रामो ख़तमु करणु खपे। जेको कुझु आहे पोइ उनखे साम्हूं अची जेका असां चवणु खपे त अवाम बमुक़ाबिला जेका असां ही जेके असां वटि जेके आहिनि से फोर्सिस आहिनि या अहिड़े तरीक़े जो को हुजणु खपे। बाक़ी अदरवाइज़ जेको ही सभु कुझु थिए थो, मैसेज इहो आहे त सेनेट जी चूंड हिमल ई जेका असां उनखे मुबारकूं ॾेई छॾियो ख़ान साहब खे, त ख़ान साहब तुंहिंजे खीसे में अची वई आहे। बाक़ी जेको ड्रामो थींदो उहो वरी असां ॾिसी वठंदासीं। जी अमर साहब वॾी महिरबानी, सभिनी प्लेयर्सनि जी वॾी महिरबानी जंहिं पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।